बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे, उहो रब खलकींदड़ आहे ऐं कुल काइनात उन जी इबादत में रिधल रहे थी। मालिक तूं छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे, सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मटियो त घोरियो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त अवां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अज़मत रमज़ान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अॼु माशाअल्लाह 9 रोज़ो माह रमज़ान जो महीनो ऐं रहमतुनि जो अशरो जेको आराम सां असां सभिनीनि खां मोकिलाइण ते आहे। अॼु 9 रोज़ो ऐं सुभाणे 10 रोज़ो ऐं पोइ रहमत जो अशरो ख़तमु थींदो ऐं उनखां पोइ मग़फ़िरत जो अशरो शुरू थींदो। माह रमज़ान जो महीनो ऐं इबादतुनि जो महीनो, रहमत जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो, बख़्शिश जो महीनो ऐं उहो महीनो जंहिं महीने में दुआऊं सभ खां वधीक क़बूल थींदियूं आहिनि, इबादतुनि जो अजुर सभ खां वधीक इंसान खे मिली रहियो हूंदो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत पल पल हुजे थो ऐं हर घड़ी तमामु घणी ख़ूबसूरत हुजे थी। पर आसपास जॾहिं नज़र पवंदी आहे ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ वाक़िया असांजे साम्हूं ईंदा आहिनि ऐं स्क्रीन ते जॾहिं असां तमामु शयूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं त कॾहिं कॾहिं एॾो अफ़सोस थींदो आहे त सुलह रहमी जो असां वटि को मुआमिलो आहे ई कोन। जेकॾहिं ज़मीन जो बि मुआमिलो थिए थो त काल्ह जे ॾींहं ते तव्हां सोशल मीडिया ते ॿरंदड़ वाक़ियो ॾिठो हूंदो, उहो उमरकोट जो हुयो ऐं उहे नियाणियूं जंहिंजा कपिड़ा लीणूं कया विया। माना हीअ उहा धरती आहे जंहिं धरती ते असां हमेशह ॻाल्हि कई आहे त नियाणी खे मान ॾिनो वेंदो आहे, औरत खे इज़त ॾिनी वेंदी आहे, नियाणी खे सत क़ुरान सम्झो वेंदो आहे ऐं मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि के उन वाक़िए जी मज़मत जे लाइ मूं वटि लफ़्ज़ मौजूदु कोन आहिनि। जॾहिं मां कल्ह इन वाक़िए खे ॾिठमि पई, नंढियूं नंढियूं क्लिप्स मुंहिंजे अॻियां गुज़रियूं पई त सच में मां ॾिसी कोन पई सघियमि ऐं मां इहो सोचियमि पई त उहा नियाणी जंहिं नियाणी खे सत क़ुरान सम्झ में ईंदो आहे, उहा नियाणी जेकॾहिं इल्तिजा करे, जेकॾहिं उहा नियाणी हथु ॿधे, जेकॾहिं उहा नियाणी वात मां लफ़्ज़ कढे, उते त सभु मामला ख़तमु थी वेंदा आहिनि। उते त वॾा वॾा जेके मसइला हूंदा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि, उहे सुलह रहमी जी तरफ़ अॻियां वधी वेंदा आहिनि ऐं वॾनि वॾनि मसइलनि खे असां हल थींदे बि इन तरह ॾिठो आहे। पर काल्ह जे वाक़िए ते सॼी सिंध सरापा एहतजाज रही ऐं इन तरह जा जेके वाक़िया थियनि था, इन तरह जा जेके मामला थियनि था, उन ते असां सभिनीनि खे ॻाल्हाइणु खपे, छो त हीअ उहा धरती आहे जंहिं धरती ते असां हमेशह अमन जी ॻाल्हि कई आहे, असां अमन जा प्रचारक रहिया आहियूं ऐं हीअ धरती अमन जे हवाले सां सुञाती वेंदी आहे। सो हिन तरह जा जेके मामला थींदा आहिनि यकीनन उहे असां अवां सभिनीनि खे तमामु घणो ॾुखाइनि था। हर प्लेटफॉर्म ते जिथे जिथे बि तव्हांखे स्पेस मिले थो, उहो तव्हांजो सोशल अकाउंट भले तव्हांजा घटि फॉलोवर्स हुजनि, भले 5K तव्हांजा फॉलोवर्स हुजनि, पर जॾहिं बि को बि इन तरह जो मामिलो थिए थो त महिरबानी करे उन ते ॻाल्हाईंदा कयो ऐं चयो वेंदो आहे त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइजे। जेकॾहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हायो त घटि में घटि जिते बिल्कुलु बि कोन था ॻाल्हाए सघो उते बि मन में इक़रार कयो। माना इन हद ताईं असांखे तलक़ीन कई वई आहे त ज़ुल्म जे बाबति इंसान खे ॻाल्हाइणो आहे ऐं जिते सफ़ा सूरत हाल बिगड़ियल आहे, जिते तव्हां बिल्कुलु बि कोन था ॻाल्हाए सघो ऐं लफ़्ज़ बि कोन था चई सघो, पोइ बि मन में अवां ज़रूरु इन ॻाल्हि जो इक़रार कयो त हा हीउ ज़ुल्म थी रहियो आहे, त तव्हां पोइ ज़ालिमनि जे पासे कोन हूंदव। नाज़रीन, माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। इन जे पूरी ट्रांसमिशन में सहकार टपाल मेज़बान जो असां सां गॾु मौजूदु हुजे थो ऐं इन ई सहकार सां हीअ ट्रांसमिशन लाइव हिन वक़्तु अवां ताईं पहुची रही आहे। स्क्रीन ते नंबर बि हले थो ऐं मुफ़्ती साहिबु तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि हिन ट्रांसमिशन में। पोइ मुफ़्ती साहिब खां जेके बि तव्हांजा सवाल हुजनि था, नंढा वॾा जेके बि मसइला मामला हुजनि था, उन्हनि खे असीं हिते डिस्कस कंदा आहियूं। कुझु सवाल मुंहिंजा हूंदा आहिनि, कुझु तमामु व्यूअर्स जेके ॾिसी रहिया हूंदा आहिनि, कुझु फ्रेंड्स जा कुझु क्वेश्चन्स हूंदा आहिनि, कुझु घर भातियुनि जा सवाल हूंदा आहिनि, पोइ मां मुफ़्ती साहिब खां उहे बि पुछंदी आहियां। उन्हनि तमामु शयुनि खे बि क्लियर करण जी मां कोशिशि कंदी आहियां त तव्हां जूं कॉल्स बि रिसीव कंदासीं ऐं तव्हांजा सवाल बि ॿुधंदासीं, उन्हनि जा जवाब बि वठंदासीं अॼु जे हिन ट्रांसमिशन में। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां ॿी बि डिस्कस अॼु करणु चाहींदमि त अॼु मुंहिंजी सिस्टर जेॾी महिल घरु आई पंहिंजी जॉब तां, त उन चयो त मॉर्निंग टाइम में आऊं वियमि पई त ऐं कुझु बाइक्स ते नंढा ॿार मूं ॾिठा ऐं उहे व्हीलिंग कंदे विया पे, हिकिड़ी व्हील ते उन्हनि जेको आहे न बाइक हलाई पे ऐं अॻियां हाई व्हीकल्स वयूं पे, टैंकर्स ट्रेलर्स विया पे। सो उन ट्रॉलर्स जे हेठां जेको आहे उहो बाइक घुमाए निकिरनि पिया, उते एतिरो स्पेस हुयो। त अक्सर पाण ईअं ॾिसंदा आहियूं, अक्सर असीं नंढा नंढा ॿार ॾिसंदा आहियूं त उहे मॉर्निंग टाइम हुजे, सिधे अथे जो टाइम हुजे, त
बाइक्स ते नंढा नंढा ॿार वञी रहिया हूंदा आहिनि ऐं ॾिसंदे ई असां हैरान थी वेंदा आहियूं एतिरा नंढा ॿार चलो बाइक त हलाइनि था पर उन्हनि जे माइटनि खे शाबस आहे जो उन्हनि वारनि खे घरां अकेलो निकिरणु ॾियनि था। सो मां गुज़ारिश कंदसि जेके बि वालिदेन हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि ऐं अव्हां जा नंढा ॿार जेके बाइक हलाईंदा आहिनि त महिरबानी करे उन्हनि सां को गॾु वॾो मौजूदु हुजे। जेकॾहिं को वॾो मौजूदु न आहे तॾहिं बि ॿारनि खे तव्हां घटि में घटि वेहारे सम्झाईंदा कयो। पोइ नंढा वॾा वाक़िया असां वटि पेश ईंदा आहिनि, नंढा वॾा एक्सीडेंट्स नज़र ईंदा आहिनि ऐं इन्हनि मामलनि जे करे ॿारनि जूं जानियूं बि वञनि थियूं। त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। अॻियां वधूं था, आयल जेके मुंहिंजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। जनाब पहिरों नंबर सीट ते मूंसां मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि। जी मुफ़्ती साहब, अव्हां जी मौजूदगीअ में हिन ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाइण जी व्यूवर्स ताईं कोशिशि कंदासीं। मोहम्मद उमर ख़लील साहब सां गॾु मौजूदु आहिनि, नाज़ ख़ान आहिनि, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम, माह रमज़ान जो तव्हांखे मुबारकूं ॾियूं था ऐं हिन ट्रांसमिशन में पहिरों दफ़ो तव्हीं तशरीफ़ फरमा थिया आहियो। उनखां पोइ जनाब असां वटि मौजूदु आहिनि मोहम्मद बासित कासमी साहब, तव्हांखे भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जूं तव्हांखे बि मुबारकूं ॾियूं था। ऐं पोइ असां वटि नंढड़ी प्यारी माहिन फ़ातिमा मौजूदु आहे। माहिन, तव्हांखे बि असां वेलकम चऊं था अॼु जी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में। मुफ़्ती साहब, तव्हां सां ई शुरूआति करणु मां चाहींदमि ऐं कल्ह जो जेको मामिलो रहियो लॻे ईअं पियो उमरकोट जो इहो ॾिसी करे सानियो मामिलो जेको मसइलो दरपेश आयो त असां वटि सुलह रहमी कोन्हे। अॼु माशाअल्लाह जुमे जो ॾींहुं बि आहे ऐं माह रमज़ान जो ॿियो जुमो आहे। मां चाहींदसि त अॼु जो जेको तव्हांजो बयानु हुजे उहो सुलह रहमी ते हुजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां पंहिंजे मज़हब जी इब्तिदा खे ॾिसंदासीं त आख़िर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिले रहमी जे हवाले सां तरीक़ेकार छा रहियो आहे। जी हा, जी हा। पहिरीं ॻाल्हि त ही जेके वाक़िया पेश अचनि था त ठीकु आहे, जेकॾहिं कंहिंजी का प्रॉपर्टी आहे उन ते जेकॾहिं को ॿियो अची माण्हू वेहे थो त जॾहिं हू वेठो त हुनखे फौरी तौरु ओॾी महिल एक्शन खणी छो न उथारियो वियो, नोटिस छो न आयो? नोटिस ॾिनो वञे हा, ऐं उन्हनि खे फौरी तौरु चयो वञे हा त ॿिए जी प्रॉपर्टी आहे, हिते तव्हां नथा वेही सघो, तव्हां को पंहिंजो ॿियो मुतबादिल रस्तो इख़्तियार कयो। हिकिड़ी जॻह ते को मिसकीन, को मारूआड़ो जेको किरायो बि अफोर्ड नथो करे सघे, मिसकीन ग़रीब अची उते वेहे ऐं उनखे साल गुज़री वञनि, सालनि खां पोइ ख़्यालु अचे त हाणे हिननि खे उथारिणो आहे ऐं उथारण जो तरीक़ेकार तव्हां ॾिठो वीडियोस जे अंदरि त जेकॾहिं तव्हांखे लेडीज़ खे ॿाहिरि कढणो हुयो त तव्हां वटि लेडी पुलिस त हुई जेका वीडियोस में नज़र अचे थी, पोइ तव्हां वटि जेंट्स पुलिस वारा छो आहे गॾु? उहे पराए घर में दाख़िल छो थिया? उन्हनि खे कंहिं इजाज़त ॾिनी? पंहिंजे घर में बि माण्हू दाख़िल थिए त सलाम करे दाख़िल थिए, दरवाज़े ते दस्तख़त ॾिए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा फ़ातिमा जे दरवाज़े तां जॾहिं गुज़रंदा हुआ त पहिरीं सलाम कंदा हुआ, पोइ गुज़रंदा हुआ। पंहिंजी न्याणी हुई, लुख़्ते जिगर ही। हीअ तव्हां कंहिं ग़ैर मुहरम औरतुनि जे ॾांहुं वञो था ऐं तव्हां दरवाज़नि खे धिका ॾेई उन्हनि न्याणियुनि खे तज़लील वारे तरीक़े सां उन्हनि खे गेले ॿाहिरि कढो था, त इहो असांखे छा इस्लाम दर्स ॾिनो आहे? तव्हां इहो इस्लाम जो चहिरो था दुनिया वारनि खे पेश कयो त हीअ आहे इस्लाम? पर इंसानियत जे दायरे में बि त इहो नथो जी हा, त छो त वॾे खां वॾो जेको इंसानियत जे दर्द जो दर्स ॾिनो आहे उहो मज़हब इस्लाम ई त ॾिनो आहे न। त तव्हांखे कीअं पेश अचिणो आहे, मर्द सां कीअं पेश अचिणो आहे, औरत सां कीअं पेश अचिणो आहे, नंढड़े सां कीअं पेश अचिणो आहे, न्याणी सां कीअं पेश अचिणो आहे, इहे सभु शयूं त असांखे इस्लाम सेखारियूं आहिनि। असां उन्हनि सभिनि शयुनि खे विसारे करे असां पंहिंजी इहा दरिंदगी ॾेखारियूं त इहा क़ाबिल मुज़म्मत आहे। इंतिहाई शर्मनाक इहो अहिड़ा वाक़िया आहिनि ऐं इन्हनि ते कंट्रोल करणु खपे ऐं ईअं न हुजणु खपे। बल्कि असांजी सिंध जी जेका रिवायत रही आहे त ॾिसो त न्याणीअ खे केॾो मान ॾिनो वेंदो आहे। जेकॾहिं पुराणे ज़माने में ॿुधंदा हुआसीं क़बाइली जहिड़ा थी पवंदा हुआ, क़त्लो गारत थी वेंदा हुआ, त जेकॾहिं को न्याणी वठी रुॻो वेंदो हो त मां न्याणी मेड़ वठी आयो आहियां, त
उहो ॻाल्हि खे त ख़तमु कंदा पर उहो क़त्ल बि माफ़ु करे छॾींदा। त हाणे इन जी बि तव्हां खां दियत चटी जुर्मानो जेको असां वठिणो हो असां उहो बि तव्हांखे माफ़ु करे छॾियोसीं। माना न्याणी खे ऐं इस्लाम औरत खे जेका इज़त बख़्शी आहे उहा कंहिं बि ॿिए मज़हब न बख़्शी आहे। जॾहिं इस्लाम एॾी इज़त बख़्शी आहे औरत खे त पोइ तव्हां उन औरत खे छो था ज़लील बणायो। जॾहिं उहा औरत जेका माउ बि आहे त भेण बि आहे, सभु रिश्ता उन सां था जुड़नि ऐं त तव्हां उन्हनि सां इहा रवैयो पेश कयो त इन जी अलाह जे दरबार में सख़्तु गिरफ़्त आहे ऐं पकड़ आहे। थोरो तसवुरु करे उहो शख़्स त जेकॾहिं उन जी भेण या माउ खे ईअं केरु ज़लील करे ऐं ईअं गहले रोडनि ते उन जी चादर जेका लही वञे त छा उन खां इहो बर्दाश्त थींदो। जेकॾहिं उन खां पाण खां बर्दाश्त नथो थिए त पोइ ॿियनि नियाणियुनि सां बि हुस्न सलूक सां पेश अचे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ॾिसो। अम्मा आशा सिद्दीक़ा थी फरमाए त हिकिड़ी जंग में औरत जो लाश ॾिठो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम त हुज़ूर जा ही चेहरो मुबारक ॻाढ़ो थी वियो कावड़ में गुस्से में। हुज़ूर फरमायो त मूंखे ॿुधायो त केरु आहे जंहिं हिन औरत खे क़त्ल कयो आहे। कंहिं इस्लाम जी जंग जेकॾहिं इस्लामी जंगियूं बि थींदियूं त उन में इहो ई हुकुम हूंदो त सिर्फ़ु जवाननि सां जंग आहे, न ॿार सां न औरत सां न पोड़े सां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त हिन औरत खे जंहिं क़त्ल कयो आहे जेकॾहिं मूंखे ख़बर पए त क़िसास में मां उनखे क़त्ल कराए छॾियां। इन मां अंदाज़ो लॻायो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरी जेका आहे न्याणीअ खे औरत खे इज़त बख़्शींदा पर पाण फरमाईंदा त औरत खे अलाह से इज़त बि बख़्शी आहे ऐं उहा जेका आहे इस्लामी क़वानीननि मुताबिक़ अलाह से उनखे इख़्तियार बि अता कयो आहे। जीअं हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त हिकिड़ी औरत खे हुज़ूर फरमायो त मां चाहियां थो त तूं फलाणे मर्द सां निकाह कर त हुन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह तव्हां मूंखे इहो हुकुम था ॾियो या जेको आहे तव्हां मूंखे मशवरो था ॾियो। हुज़ूर फरमायो मां तुंहिंजी जान जो मालिक न आहियां, मां तोखे मां हुकुम न ॾींदुसि, मां मशवरो थो ॾियां। अर्ज़ु कई या रसूल जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे हा त पोइ मां इनकार न कयां पर जे अव्हांजो मशवरो आहे त मां इन मर्द सां निकाह करणु नथी चाहियां। हुज़ूर फरमाइस त तोखे इजाज़त आहे, तोखे इख़्तियार आहे, तोखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो इख़्तियार आहे, लिहाज़ा तूं इहो करे थी सघीं। त ॾिसो त हर तरह सां औरत जी कीअं हिफ़ाज़त कई वई आहे। ऐं इहो जेको परदे जो हुकुम बि नाज़िल थियो न उहो इन जे करे जो कुफ़ार जेके आहिनि यहूदी मदीने वारा जॾहिं मुस्लमाननि जूं औरतूं निकिरंदियूं त उन्हनि खे सुञाण त इहे फलाणे जी मिसाल सहाबी जी घरवारी आहे त उन्हनि खे चिथर कंदा, उन्हनि खे तंग कंदा। त पोइ अलाह से फरमायो त हाणे जीअं इन्हनि नियाणियुनि जी आहे तज़लील थी थिए इन तज़लील खां इन्हनि खे बचाइण जे लाइ इन्हनि जी इज़त खे पामाल थियण खां बचाइण जे लाइ पोइ क़ुर करीम फरमायो त हाणे जिथे इहो अंदेशो या ख़तरो हुजे न त कंहिं नियाणी जी इज़त तज़लील थींदी हुनजी सुञाणप करे त फलाणे जी नियाणी आहे त पोइ इस्लाम फरमाए त हाणे औरत जॾहिं निकिरे त पंहिंजी चादर खे हेठि करे छॾे तां त उनजी इज़त महफ़ूज़ रहे, उनजी सुञाणप न थिए। ॾिसो केॾो मक़ाम ऐं मर्तबो इस्लाम इन नियाणी खे ॾिनो आहे। बेशक मुफ़्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू फरमाई आहे ऐं तव्हांजी इजाज़त सां ई ऐं पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु लाइव पहुचाई वञे पई ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर ज़िप में बहितरीनु मज़ो मिले थो। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। माशाअल्लाह मुफ़्ती साहब पंहिंजो टाइम ॾियनि पिया असांखे त उन्हनि जी मौजूदगीअ में असीं ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में नाज़रीन अवां ताईं पहुचाए सघंदा आहियूं। हिन वक़्तु माहीन फ़ातिमा असां वटि मौजूदु आहे। सुनहरी माहीन खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी माहीन। सुकून पाया है बेकसी ने हुदूद गम से निकल गया हूँ ख़याल
संभल गया हूँ। कभी मैं सुबह अज़ल गया हूँ, कभी मैं शाम में अबद गया हूँ। कभी मैं सुबह अज़ल गया हूँ, कभी मैं शाम में अबद गया हूँ। तलाश जाना मैं कितनी मंज़िल खुदा जाने निकल गया हूँ। तलाश जाना मैं कितनी मंज़िल खुदा जाने निकल गया हूँ। सुकून पाया मेरे जनाज़े पे रोने वालों, फरेब में हो बग़ौर देखो। मेरे जनाज़े पे रोने वालों, फरेब में हो बग़ौर देखो। मरा नहीं हूँ ग़मे नबी में, लिबास हस्ती बदल गया हूँ। मरा नहीं हूँ ग़मे नबी में, लिबास हस्ती बदल गया हूँ। सुकून पाया है बेकसी ने, हुदूद हमसे निकल गया हूँ। सुभानअल्लाह, माशाल्लाह। माहिन, बहुत अच्छी आवाज़ है तुम्हारी। माहिन जो सुठो आवाज़, प्यारो आवाज़। और माहिन तुम्हारी कोशिश बड़ी अच्छी है माशाल्लाह से। ॾाढो सुठो लॻो। ॿारनि खे ईअं चांस जॾहिं मिलंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उत्साह उतां पैदा थींदो आहे। एप्रिसिएशन जॾहिं मिलंदी आहे त ॿार पंहिंजी उन पसंदि जी फील्ड खे अॻियां बि कैरी करे सघंदो आहे। त मेहरान टेलीविज़न हमेशह असां चाहींदा आहियूं त नंढनि ॿारनि खे बि मौक़ो ॾियूं, उन ई तरह नौजवाननि खे बि मौक़ो ॾियूं। उन ई तरह जेको बि माह रमज़ान जे ख़ासि तौर ते महीने में जेको बि नात ख़्वानी सां सलाड़ियल रहे थो त चाहींदा आहियूं त तव्हांखे मौक़ो ॾियूं। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं तव्हां बि जेकॾहिं हिन ट्रांसमिशन में शामिलु थियणु चाहियो था त तव्हां ॻाल्हाए सघो था। कंट्रोल रूम में असांजा साथी मौजूदु आहिनि, डायरेक्टर साहब ख़ुदि मौजूदु हूंदा आहिनि। मुफ़्ती साहब, मां चाहींदसि त अॼु थोरो नियाणियुनि जे हक़नि ते बि ॻाल्हायूं ऐं इस्लाम नियाणियुनि जा हक़ कीअं काउंट कराए थो। ऐं अक्सर प्रॉपर्टी या ख़ासि तौर ते जॾहिं मामला थींदा आहिनि त उते उनखे जेको आहे सो तमामु शयुनि खे निगलेक्ट कयो वेंदो आहे, उन्हनि खे कंसीडर कोन कयो वेंदो आहे। ऐं घणे भाङे पाण ॾिसंदा आहियूं केसिस हली रहिया हूंदा आहिनि, खोड़ सारा मसइला मसाइल तव्हां इहो सभिनी जे साम्हूं रहनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं अल्लाह ताला पुट जे लाइ हिसो रखियो आहे मीरास मां, विरासत मां, वालदेन जी प्रॉपर्टी मां, ईअं नियाणी जो बि हिसो आहे। जीअं क़ुरान करीम जे 4 सिपारे
सूरह निसा में आहे त यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम, तव्हांखे अल्लाह वसीयत थो करे तव्हांजे औलाद जे मुतालिक़, सही लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, त पुट जे लाइ छोकिरे जे लाइ जेतिरो आहे लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, त उनजे अधु जेतिरो न्याणी जो बि मुक़ररु कयो वियो आहे। यानी जेकॾहिं वालदेन जी प्रॉपर्टी मूं पुट खे 100 रुपयो मिलंदो त उन मां 50 रुपयो न्याणी खे बि मिलंदो। सही सही हाणे सुवालु हिकिड़ो इहो बि आहे त न्याणी खे अधु छो थो मिले, जेकॾहिं पुट खे रुपयो थो मिले त हुनखे हुनजो अधु छो थो मिले, उन में कहिड़ी वजह आहे? जीअं दुनिया जे ॿियनि मज़ाहिबनि हिकिड़े हवाले सां इहो एतिराज़ बि उथारियो हा 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 त ईअं न, ईअं इहा इंसाफ़ त न थियो। त इंसाफ़ जेको इस्लाम कयो आहे न्याणी सां, उहो कंहिं बि मज़हब कोन कयो आहे। छो त हाणे न्याणी जे लाइ अधु हुजण जो सबबु छा आहे? सबबु इहो आहे त जेका न्याणी आहे उनजो पूरो ख़र्च, उनजो ज़ाती लिबास, खाइणु पीअणु, राज, सॼी उनजे घर वारे जे ज़िम्मे में हूंदी आहे, मर्द जे ज़िम्मे आहे। मर्द जे ज़िम्मे में आहे। जॾहिं मर्द जे ज़िम्मे में तमामु शयूं अची वञनि त जेकॾहिं हाणे हिते उनजो हिसो न रखियो वञे हा त बि नाइंसाफ़ी न हुई। पर न्याणी जे मथां जो ख़ासि हिकिड़ी अलाह जी रहमत आहे, महिरबानी आहे, इन ई जे करे जेका आहे उनजे लाइ उनजे बावजूद बि त उनजे मथां का बि ज़िम्मेदारी न आहे। औलाद जी ज़िम्मेदारी बि मर्द जी आहे, उनजी परवरिश करणु, उनजे खाद खुराक, उनखे संभाल, इहा बि मर्द जी ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु उनजे बावजूद बि औरत जे लाइ, न्याणी जे लाइ इहो हिसो मुक़ररु कयो वियो आहे। हाणे असांजे मुआशिरे में किथे किथे ईअं बि थींदो आहे जो इन ख़ौफ़ मां न्याणी जूं शादियूं न आहिनि कराईंदा, त सुभाणे शादी थी वेंदसि, पोइ सुभाणे असां खां पंहिंजो हिसो वठंदी। असांजी हिते मिसाल 500 एकड़ ज़मीन आहे त हिन जे हिसे जी ज़मीन हली वेंदी असांखां, इन ख़ौफ़ मां शादी न आहिनि कराईंदा। कंहिंजे हक़ खे फॿाइण सां तव्हांजी प्रॉपर्टी में बरकत कोन पवंदी, पर इहो ई प्रॉपर्टी तव्हांजी जेको तव्हां ॿिए जो हक़ खाई वेठा आहियो, इहो ई तव्हांजे ज़वाल ऐं जो सबबु बणिबो, इहो ई तव्हांजे हलाकत जो सबबु बणिबो। त लिहाज़ा कंहिंजो हक़ न खाओ, छो त इहो त क़ुर करीम में सख़्ती सां मना आहे त जंहिं कंहिंजे हक़ खे ग़सब कयो त अलाह ताला उनखे दुनिया में बि सज़ा ॾींदो, आख़िरत में बि सज़ा ॾींदो। ऐं किथे वरी जेकॾहिं न्याणियुनि जूं शादियूं थियल आहिनि, वालदेन जो विसाल थो थी वञे त ॿाहिरि उन्हनि जा हक़ अदा नथा कनि। चवनि था साईं, अक्सर असां ॿुधंदा आहियूं, चई साईं फतवा वठणु ईंदा आहिनि त साईं हाणे न्याणी असांखां वठे कोन थी। मूं चयो तव्हां ॾिनो कॾहिं अथसि जो तव्हां खां नथी वठे? मूं चयो तव्हां हीअं कयो, तव्हांजी जेका बि प्रॉपर्टी आहे, मिसाल तव्हांजो हिकिड़ो 6 करोड़ जो घरु आहे, उन मां मिसाल हुनजो हिसो थो निकिरे 1 करोड़, तव्हां हुनखे 1 करोड़ ॾियो, उनखां पोइ तव्हांखे वापसि ॾिए त मूंखे ॿुधाइजो। तव्हां हुनजो हक़ु हुन ते पहुचायो ई कोन था। जॾहिं हुन वटि हक़ु पहुतो ई कोन त पोइ तव्हां कीअं था चयो त मां तव्हांजो वञी चवंदोसि त हाणे मिसाल न्याणी खे त असांजे हाणे घरु आहे, घर मां तोखे कीअं हिसो ॾियूं, असां केॾां वेंदासीं, रहमदिल्ला। पोइ न्याणियूं बिलाख़िर ईअं वीचारियूं त इन जे करे त इन्हनि रिश्तेदारनि सां, भाउरनि सां असांजो ईअं न थिए जो किथे असां सां नाराज़ न थी वञनि, अचणु वञणु न बंदि थी वञे, क़ता तालुक ई न थी वञे रिश्तनि में। उन रिश्तनि खे बचाइण जे लाइ न्याणियूं उहे बि क़ुर्बानियूं ॾेई छॾींदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि ख़ैरु आहे, जे न मिलियो ख़ैरु आहे, बसि असांजा बिरादर, असांजा भाउर असां सां ख़ुशि हुजनि, रुगो राज़ी हुजनि। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु लाइव, ऐं ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर 6 आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। हिन वक़्तु असांखे माशाअल्लाह सां जॉइन कयो आहे नाले मिठो मैसर साहिबु।
गुलाम नबी मैसर साहब जिन जा फ़र्ज़ंद तमामु सुठा शाइर, तमामु सुठा नात ख़्वान ऐं तमामु नात ख़्वान यकीनन संदन खां वाक़िफ़ आहिनि ऐं संदन जूं नातूं हर हंधि ॿुधियूं वञनि थियूं। तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। माशाअल्लाह असां जॾहिं बि तव्हां मौजूदु हूंदा आहियो, तव्हांजी मौजूदगीअ सां ट्रांसमिशन बेहद ख़ूबसूरत बणिजी सभिनीनि व्यूवर्स ताईं पहुचे थी। उन खां अलावा जनाब असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे नवाज़ अली साहब, पाण जाम शोरो खां आया आहिनि। तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, माह रमज़ान जूं तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं हिन वक़्तु मां नातिया कलाम ॿुधंदमि मोहम्मद उमर साहब खां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। मिठड़े मोहम्मद मीर जा साईं समीउ बसीर जा। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। वाह हुजूर जी ज़ात आ दीवानी कायनात आ। वाह हुजूर जी ज़ात आ दीवानी कायनात आ। मलाइका माण्हू मस्ताना नूरानी तस्वीर जा। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। ख़ताऊं बख्शे खुदा सदके मोहम्मद मुस्तफ़ा। ख़ताऊं बख्शे खुदा सदके मोहम्मद मुस्तफ़ा। गाए गुण के गेड़ा गायूं सब नबियन जे अमीर जा। गाए गुण के गेड़ा गायूं सब नबियन जे अमीर जा। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। आज ज़बुरड़ा अर्शन ते भी पहुतो असांजो आ नबी। आज ज़बुरड़ा अर्शन ते भी पहुतो असांजो आ नबी। केॾा ॾिस इनामता थिया कादिर पाक कदीर जा। केॾा ॾिस इनामता थिया कादिर पाक कदीर जा। शुक्रिया उम्मती आहियूं मिठड़े मोहम्मद मीर जा। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। लाइव कॉलर हिन वक़्तु शामिल थियणु चाहिनि पिया, उन्हनि खे अज़मत रमज़ान में शामिल कंदासीं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। नालो ॿुधाइजो, किथां खां शामिल थिया आहियो? हेलो हेलो जी, तव्हां शामिल थी चुका आहियो, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो? हेलो अस्सलाम वालेकुम, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो त तव्हां पंहिंजो तारुफ़ महिरबानी करे करायो। जी अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। पंहिंजो नालो ॿुधायो, छा को सवाल आहे? अदा अदा भली कार चऊं था। तव्हांजो जेकॾहिं को सवाल आहे त सवाल पुछो। बिल्कुलु, मुंहिंजो साईं खां सवाल आहे त सफ़र करणा है, सफ़र में रोज़ो रखणु सही आहे या न रखिजे सफ़र में रोज़ो? महिरबानी करे ॿुधाइजो। जी हाँ, ठीकु आहे आदा हाशिम, महिरबानी, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो। जी मुफ्ती साहब, सफ़र में रोज़ो रखणु जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। जेकॾहिं को बीमार आहे या सफ़र में आहे त पोइ उन जे लाइ आहे त उहो रोज़े खे क़ज़ा करे यानी रोज़ो न रखे। फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ 2 ॾींहंनि में यानी रमज़ान खां पोइ उन जी क़ज़ा करे सघे थो। पर जीअं नमाज़ जे लाइ इहो हुकुम आहे त सफ़र में 4 रकात वारी नमाज़ 2 रकात पढ़णु अफ़ज़ल तरीन आहे। पर को वरी जेकॾहिं पोइ बि 4 थो पढ़े त इहो बहितर न आहे। ऐं वरी हिन माना उन रुख़्सत खे क़बूल करणु खपे नमाज़ में। पर रोज़े जे लाइ इहो हुकुम आहे त जेकॾहिं ख़बर आहे त सफ़र मुंहिंजो आसान आहे, आसन मुयसर आहे, यानी मूंखे सफ़र में का तकलीफ़ कोन थींदी, अंदाज़ो आहे त मां जंहिं गाॾी में वेहंदुसि एसी वारी गाॾी हूंदी, उते लहंदुसि त उते बि मुंहिंजे लाइ आसानी हूंदी, त रखणु बहितर आहे। पर जेकॾहिं नथो रखे त सफ़र में रोज़े छॾण जी इजाज़त आहे ऐं उन खां पोइ रमज़ान खां पोइ उन जी क़ज़ा कंदो। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। मुफ़्ती साहब, नातिया कलाम ॿुधूं था, पोइ वरी कुझु सवाल आहिनि उहे मां तव्हां खां ज़रूरु कंदमि। नाले मिठो मैसर साहब, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। अच्छा, मूंखे माफ़ कर आहिनि, उन्हनि खे शामिल करे वठूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई आहे, सो कंटिन्यू कयूं था, बिल्कुलु का बि देरि कोन था कयूं। बिस्मिल्लाह। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सार लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बेदारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बेदारन जा। सार लहजा ऐ सहारा किया कयूं काॾे वञूं ॿियो हो त हीलो कोन वक़्त पर खाजो अची वियो को वसीलो कोन था वञन क़ैदी बणिया टोला बेकारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बेदारन जा। सार ले जा ऐ सहारा नेक बाना व्या छुट्टी पर ही को झिड़ा का दे वञने दाद दिल पर को न थिए दफ्तर खणी जा दे वञन दाद दिल पर को न थिए दफ्तर खणी जा दे वञन। मुंह फिटी विया ज़िलज़िले में तन वेचारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बेदारन जा। सार ले जा ऐ सहारा थारू बस हालई ॿियो बख़्त पंहिंजे खे ॾिसी पर खिलऊं था या मोहम्मद तख़्त तुंहिंजे खे ॾिसी
खिलऊं था या मोहम्मद तख्त तुझे खे ॾिसी भर जलाहा मी हशर में भागवारन जा के रुखण दो बार तोरीय अबदारन जा पार कर बेड़ो ही खातिन जो खुदा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते अर्ज़ड़ा ॿुध या नबी बानीअ जे ॿारनि जा के रुखण दो बार तोरीय ऐबदारन जा ही महेसर सनागर या नबी सल्ले अला खौफ तो हूँ दे न थम ए खुदा जा लाडला खौफ तो हूँ दे न थम ए खुदा जा लाडला तुझे दामन में ही हूंदा हथ हज़ार जा के रुखण दो बार तोरीय ऐबदारन जा सार ले जा ए सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरीय ऐबदारन जा सुबहान अल्लाह जी। अच्छा मुफ्ती साहब, जेकॾहिं सम्झो वञे त माह रमज़ान यकीनन हिकु छोटकारे जो महीनो इंसान खे नसीब थिए थो, रहमत जो अशरो असांखां विछड़ण ते आहे ऐं सुभाणे 10हों रोज़ो ऐं पोइ वरी मग़फ़िरत जे अशरे में पाण दाख़िल थींदासीं। मां चाहींदसि त अॼु रहमत जे अशरे ते बि ऐं थोरी रोशनी विझो। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जी जंहिंखे असां रहमत चवंदा आहियूं हा त हिन रहमत जो मक़सदु इहो हूंदो आहे त अल्लाह मुकमल तरह बाने जे मथां महिरबान हूंदो आहे। हा हा बसि बानो फ़क़ति सवाल करे रहमत जोश में हूंदी आहे ख़ुदा जी हिननि 10 ॾींहंनि। ऐं जीअं चवंदा आहियूं त कंहिंखे कंहिंजे मथां लानत हुजे त उनजी मक़सदु इहो हूंदो आहे त इहो अलाह जी रहमत खां परे आहे। जीअं क़ुर करीम फ़नजअल लानत अल्लाहि अलल काज़िबीन, त इन मां यानी हू ख़ुदा जी रहमत खां परे थी वियो आहे। त हींअर जॾहिं अलाह जी रहमत वसे थी पई ऐं पंहिंजे जोश में आहे, इंसानी फितरी एतबार सां बि जेकॾहिं हिन 9 ॾींहंनि में का कमी कोताही थी वियूं आहिनि त हींअर बि इहे अञा घड़ियूं आहिनि जो उहे बि बख़्शराए ऐं पाण खे अलाह जी रहमत जे साए में आणे उहे गुनाह बि बख़्शराए छॾियूं ऐं अलाह जी दरबार में सुरख़ुरू बि थी सघूं था। त लिहाज़ा ही चंद घड़ियूं जेके यानी 24 कलाक 26 कलाक बाक़ी बचा आहिनि रहमत जे अशरे जा, इन में राणे खे रिझाए वठिजे, राज़ी करे वठिजे। हू करीम आहे, महिरबान आहे, बंदो रुगो पुकारींदो आहे त उहो जी बाना करे जवाबु ॾींदो आहे। क़ुर करीम आहे न वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, हबीब जॾहिं तव्हां खां सवाल कनि मुंहिंजे मुतलिक़, वइज़ा सअलक इबादी जॾहिं मुंहिंजा बाना सवाल कनि मुंहिंजे बारे में तव्हां खां त उन्हनि खे तव्हां चयो फ़इन्नी क़रीब, मां वेझो आहियां। उजीब दावत दाई इज़ा दान, मां उन्हनि जी दुआ खे क़बूल कंदो आहियां जॾहिं हू मूंखे पुकारींदा आहिनि। त ऐं फलयस्तजीबू ली, पोइ अलाह साईं उन ॿारनि जे दुआ खे क़बूल बि कंदो आहे। त लिहाज़ा जॾहिं अलाह पाण फरमाए थो
त मां तव्हांखे वेझो आहियां पुकारियो त इनशाअल्लाह पुकारे उन रब खे असां रिझाए वठंदासीं, राज़ी करे वठंदासीं। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला सभिनीनि खे हिदायत नसीब फरमाए ऐं रब जी रहमत जी नज़र जंहिं ते पवंदी आहे। चवंदा आहिनि न त रब जंहिंखे रखे हुनखे केरु रखे, सो बसि इहा ई ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हूअं बि माना थोरो जेकॾहिं मिसाल वठिजे न, नंढिड़ो ॿारु हूंदो आहे, उहो जेकॾहिं प्यार मां ऐं पंहिंजी माउ खे चंबड़ी वञे थो ऐं घर में ज़िद करे थो ऐं का शइ बार बार उहा तलब करे थो, त दिलि चवंदी आहे त उन ॿार खे रिझाए छॾिजे, दिलि चवंदी आहे त उनखे उहा शइ ॾिजे ऐं उहो जेको आहे न रिझी वञे ऐं उहो खिले, उहो रोए न। त जेको रब 70 माउनि खां वधीक प्यारु कंदड़ आहे, जंहिं रब खे असां हिकु दफ़ो पुकारींदा आहियूं ऐं उहो रब 10 दफ़ा ॿुधंदड़ आहे, त पोइ छो न उहो रब परिची वेंदो। ऐं मुफ़्ती साहिबु तॾहिं सुहिणे अंदाज़ में माशाअल्लाह गुफ़्तगू फरमाईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे, काफ़ी सारा सुवाल हूंदा आहिनि, दिलि चवंदी आहे त हिक खां पोइ ॿियो सुवाल मुफ़्ती साहिबु ज़कात जे हवाले सां बि अॼु चाहिनि पिए त ॻाल्हायूं। ऐं ज़कात यकीनन फ़र्ज़ आहे, चाहींदसि त उन हवाले सां। जी हा, त ज़कात बिलख़ुसूस हिन महीने में माण्हू ज़कात अदा कंदा आहिनि, त ज़कात वारी ज़कात जेका फ़र्ज़ु आहे उहा फ़र्ज़ियत बि अदा थी वञे ऐं उन सां गॾोगॾु भलारो महीनो आहे त जीअं सवाब में बि घणाई थिए, घणो सवाबु अल्लाह ताला अता फ़रमाए, छो त हिकु नेकी जॾहिं 70 नेकियुनि जे बराबरि आहे। त ज़कात हूंदी आहे उन जे मथां फ़र्ज़ु जेको साहिब निसाब हुजे। साहिब निसाब उनखे चइबो आहे जंहिं वटि 52.5 तोला चांदी या उन जे बराबरि क़ीमत हुजे, त हाणे उन जे मथां ज़कात लाज़िम आहे, वाजिबु आहे अदा करणु। या वरी चांदी आहे ऐं कुझु सोन बि आहे, त पोइ उन्हनि ॿिन्ही खे मिक्स कबो ऐं पोइ उन जी क़ीमत लॻाइबी, त हाणे इहा 52.5 तोला चांदी जी क़ीमत खे पहुचे थी, त बि उन सूरत में ज़कात वाजिबु हूंदी आहे। हाणे इन त लिहाज़ा ज़कात हर हाल में उहा अदा करणु घुरिजे, छो त इहो माल जो हक़ु आहे, ग़रीबनि जो हक़ु आहे, उन्हनि ते इहो हक़ु पहुचाइणु खपे। हा, पर जेकॾहिं को कंहिं वटि एतिरा पैसा आहिनि पर उन सां गॾोगॾु मक़रूज़ बि आहे, माना कर्ज़ बि अथसि, त पोइ पहिरीं उहो कर्ज़ वारो हिसाबु लॻाइबो, उहे पैसा कटे उन खां पोइ जेकॾहिं हिनखे एतिरा पैसा बचनिसि था त पोइ ज़कात वाजिबु अथसि, जेकॾहिं न त उन जे मथां ज़कात वाजिबु न। मिसाल औरत जे लाइ, औरत वटि सोन आहे, त हाणे उन सोन जा दोस्त सवाल कंदा आहिनि त ज़कात केरु अदा कंदो, उहा औरत कंदी या मर्द कंदो? त जेकॾहिं मर्द हुनखे सिर्फ़ु पाइण जे लाइ ॾिना आहिनि। जी मुफ़्ती साहब वधीक कंटिन्यू कयूं था, मुआफ़ कजो, पहिरीं मूंखे इजाज़त ॾियो, ब्रेक वठूं, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु अवां ताईं मेहरा टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां लाइव पहुची रही आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ज़कात। यकीनन ज़कात जे हवाले सां केतिरा ई सवाल हूंदा आहिनि ऐं हर घर में जेके साहिब हैसियत आहिनि उहे ज़कात कढनि था ऐं चयो वञे थो त जेकॾहिं हर माण्हू ईमानदारी सां ज़कात कढे त असांजे मुआशिरे में जेके उहे माण्हू जिन खे वाक़ई में ज़रूरतमंद हुजनि था, जिन खे ज़रूरत हुजे थी, जेके मुस्तहिक़ हुजनि था, उन्हनि ताईं जेकॾहिं उहा ज़कात पहुचाई वञे, उनजी रसाई थी वञे, त असांजे मुआशिरे जा घणा मसइला हल जे तरफ़ वधणु शुरू थियनि। पर असां वटि तमामु शयुनि खे ऑन न कयो वेंदो आहे, तमामु शयुनि खे एक्सेप्ट कोन कयो वेंदो आहे ऐं ऑनेस्टी सां, सचाई सां, ईमानदारी सां कमनि खे कोन ॾिठो वेंदो आहे। सो इहे तमामु प्रैक्टिसिस पाण थींदे पंहिंजे मुआशिरे में ॾिसंदा आहियूं। उन हवाले सां ज़िक्र हले पियो। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि। जी मुफ़्ती साहब, ज़कात जे हवाले सां तव्हां जी हाँ, ज़कात जे मुतालिक़ जीअं कुझु अर्ज़ु मूं रखियो ऐं जीअं इहो पियो ॿुधाइणु चाहियां त जेकॾहिं सोन आहे औरत वटि, त दोस्त सवाल कंदा आहिनि त ईअं सोन जी ज़कात मर्द ॾींदो या औरत? जेकॾहिं उहो सोन मर्द औरत खे ॾिनो आहे पाइण जे लाइ, त मिल्कियत मुंहिंजी आहे पर इस्तेमाल जी तोखे इजाज़त आहे, तूं पाए, त हिन सूरत में मिल्कियत मर्द जी आहे त ज़कात बि उनखे अदा करणी आहे। पर जेकॾहिं हुन उनजे औरत खे जे हवाले करे छॾिया, उनजी मिल्कियत मां उनजी मालिका उहा आहे,
त पोइ उन सूरत मां औरत उनखे उहा अदा कंदी, उनजी ज़कात उहा अदा कंदी। या मिसाल जेको वालदेन जे तरफ़ां न्याणी खे मिलंदो आहे सोन, उहा हुई न्याणी जी मिल्कियत हूंदी आहे, छो त न्याणी जी हवाले करे छॾींदा आहिनि, त उनजी ज़कात बि उहा औरत पाण अदा कंदी। ठीकु आहे। जी, ऐं ॿियो क़ुर करीम आहे त जेको ज़कात अदा नथो करे त उनजे लाइ तमामु सख़्तु वईद आहे। क़ुर करीम फरमायो 10 सिपारे में आहे, वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल-फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। उहे जेके माण्हू जमा था कनि सोन चांदी, सोन चांदी तॾहिं चयो वियो जो उन ज़माने में, सरकार जे ज़माने में जेके दिरहम और दीनार हूंदा उहे बि सोन चांदी जा हूंदा। असल में जेका करंसी हूंदी उहा आहे। हीअ त हिकिड़ी माना हीअ जेको असां पन्नू या कागज़ नोट जेका करंसी ठाही वई आहे, इहो हिकिड़ो अलहदा बहस आहे। बाक़ी असल करंसी हूंदी आहे। हा, त अलाह साईं इन जे लाइ फरमाए त जेके गॾु था कनि सोन ऐं चांदी खे, वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे राह में उनखे ख़र्च नथा कनि, त फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियो दर्दनाक अज़ाब जी। ख़ुशख़बरी हूंदी आहे भली शइ जी, पर हिते ख़ुशख़बरी उन्हनि जे वरी अज़ाब जी ख़ुशख़बरी छो रब फरमायो? इन जे इहा बतौर तंज़ आहे, यानी कंहिं ते जेकॾहिं का टोक कजे त तव्हां पंहिंजो अलाह जो हक़ अदा नथा कयो, ग़रीबनि जो हक़ न अदा नथा कयो, हाणे मज़ो चखो त ख़बर पए। जीअं कंहिंखे चइबो आहे न त हीअ कमु हाणे कई, हाणे सज़ा अचे, मज़ो चख। मज़ो त ईंदो आहे सुठी शइ में, का सुठी शइ चङो कमु कबो त। हाणे जेकॾहिं सज़ा जे तौर ते इहो चइबो आहे त इहो हुनजे लाइ हिकिड़ी बतौर उन्हनि खे सज़ा ऐं उन्हनि खे इबरत जे लाइ ऐं तंज़ जे लाइ, त तव्हांजे लाइ इहो सुठो अमल आहे जो तव्हां न कयो, सुठे अमल खे छॾियो त तव्हांखे इहा सज़ा छिरकाइण जे लाइ, उन्हनि खे जाॻाइण जे लाइ, अखियूं खोलण जे लाइ। जी मुफ़्ती साहब, अच्छा न्याणी जे हक़नि बाबति तव्हां ॻाल्हायो, पोयां लाइव हले पियो थो असांजो ही प्रोग्राम ट्रांसमिशन, त काफ़ी सारा कॉलर्स कॉल्स कनि पिया, त मां चाहींदसि त मुफ़्ती साहब तव्हां क्लियर कंदा हलो त न्याणी जो जेको हक़ आहे, ॿ पुट आहिनि, हिकिड़ी न्याणी आहे या हिकिड़ो पुटु आहे हिकिड़ी न्याणी आहे, त पोइ उन्हनि जी प्रॉपर्टी कीअं डिस्ट्रीब्यूट थींदी? हाणे मिसाल हिकिड़ो पुटु आहे ऐं ॿ न्याणियूं आहिनि, त इहा इन्हनि मां जेतिरो पुट हिकिड़े खे मिलंदो ॿिनि न्याणियुनि खे एतिरो ई मिलंदो। मिसाल पुट खे मिलियो ₹1,00,000 त ॿ न्याणियूं आहिनि त उन्हनि खे 50,000 रुपया मिलंदो। ईअं वरी जेकॾहिं मिसाल जीअं अधु थींदो, जीअं क़ुर करीम में आहे न, त यूसीकुमुल्लाहु फ़ी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, त क़ुर करीम बि असांखे इहो ई सम्झायो आहे, इहो ई हुकुम ॾिनो आहे। चौथे सिपारे में आहे, जी सूरह निसा। ऐं इन खां अलावा अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियाह सिता जी किताबनि में हदीसूं आहिनि, जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त तव्हां जेको आहे न्याणी जो अधु आहे पुट जे मुक़ाबले में, ऐं उनजो न्याणी जो अधु छो आहे उनजी बि असां वज़ाहत करे चुका आहियूं। जेकॾहिं कंहिंखे मिसाल कोई इहो ख़दशो आहे त शायदि उनजो चोथों हिसो हूंदो आहे न्याणी जो, त ईअं कोन आहे, या कंहिं ॿिए हवाले सां या रूह सां चवनि था त पोइ उनखे शायदि को ॿियो सुवालु हुननि जे ज़हन में हुजे त पोइ उन्हनि उहो पंहिंजे कंहिं वेझे आलिम खां मुफ़्ती खां उनजी वज़ाहत वठी था सघनि। हा जी, सिचुएशन पेश करे ॿुधाए पंहिंजो हल करे था सघनि। ओके मुफ़्ती साहब, तमामु सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फरमायो आहे। तव्हांजी इजाज़त सां ई अॻियां वधूं था। असां वटि मौजूदु आहिनि नवाज़ अली साहब, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सारी देवरी 9 साल आयो मुंजी वाग मदीने कानवरी। सारी देवरी 9 साल आयो मुंजी वाग मदीने कानवरी। राहूं रोज निहारे रोई रोई, राहूं रोज निहारे रोई रोई, दिल चाहत में थी पई अचरी। सारी देवरी
नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी आहियां त्यार घणनि ॾींहंनि खां पर अञा सिंध में सूर सां थो पियो आहियां त्यार घणनि ॾींहंनि खां पर अञा सिंध में सूर सां थो पियो वञी हाज़ुरी पाण हबीबन जी वञी हाज़ुरी पाण हबीबन जी न थिया भाग भला जो मूं न भरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी रोवां छो न रोवां अहिड़े जान भले जले खली क्यो आरब आदम खे रोवां छो न रोवां अहिड़े जान भले जले खली क्यो आरब आदम खे हिन मीर मोहम्मद जे सदके हिन मीर मोहम्मद जे सदके आनूह नबीअ जी ॿेड़ी तरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी कई कूंजुन खे मूं सलाम ॾिना ऐं कासिद कांगा खोड़ मुकम पे वक्त गुज़ारियुमि सूरन में पे वक्त गुज़ारियुमि सूरन में हीअ दिलड़ी ॾुखन में आहे डरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी राहूं रोज़ निहारे रोई रोई राहूं रोज़ निहारे रोई रोई दिल चाहत में थी पई अचरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी मन हुकुम थिया का अरबीअ जो हली आओ सिकायल सिंध खे छॾे है मन हुकुम थिया का अरबीअ जो हली आओ सिकायल सिंध खे छॾे पोइ ईदूं कयां मां मदीने में पोइ ईदूं कयां मां मदीने में वञा आजिज़ रहमतुल्लाह मरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी राहूं रोज़ निहारे रोई रोई दिल चाहत में थी पई अचरी सारी देवरी नओं साल आयो मुंहिंजी वाग मदीने कान वरी माशाल्लाह जी सुभान अल्लाह इलाही सिक मां इलाही हुब मां लिखियल आहिनि ही अशार अल्लाह तबारक व तआला सभिनीनि खे मदीने जी ज़ियारत नसीब फरमाए अॻियां वधूं था मुफ्ती साहब कुझु माण्हू हूंदा आहिनि कुझु माण्हुनि जी तबियत में ॾाढो बुखल हूंदो आहे ॾाढी तेज़ तबियत जा मालिक हूंदा आहिनि इस्लाम कीअं बयानु फरमाए थो इन तबियत जे हवाले सां तबीयत में मिज़ाज में सख़्ती न हुजणु खपे हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जो मिज़ाज मुबारक खे जेकॾहिं ॾिसजे त केॾा नरम मिज़ाज हुया सभिनि सां पंहिंजनि सां परावनि सां जीअं हिकिड़ी रिवायत जो हदीस जो मफ़हूम थो मां तव्हांखे ॿुधायां नाज़रीन जे लाइ हिकिड़ो वॾो सबक़ु आहे इहो त हुज़ूर अलैहि सलातो वसलाम वटि हिकिड़ो शख़्स आयो
जेको ग़ैर मुस्लिम हुयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां कर्ज़ु खयो पर हिकिड़ो वक़्तु मुक़ररु ते त फलाणे वक़्त ते ही मां वापसि कंदुसि। उहो वक़्तु ई कोन आयो। उन खां पहिरीं अची सहाबा जे मजमे में उन बि ईअं चवणु लॻो, ए मोहम्मद बिन अब्दुल्लाह, मूंखे पंहिंजो कर्ज़ु ॾे, जल्दी कर। ऐं तव्हां बनु हाशिम कबीले वारनि जो तरीक़ो इहो रहियो आहे त तव्हां माण्हुनि खां कर्ज़ु वठी वापसि कंदा ई कोन आहियो, जल्दी कर। ऐं इहो तव्हांजो अख़लाक़ कहिड़ो आहे, तरीक़ो कहिड़ो आहे। आख़िर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चादर मुबारक मां छिकणु लॻो, यानी वक़्तु बि कोन आयो। उन खां पहिरें त सहाबन अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾियो त असां हिन जो सर कलम कयूं, तव्हांजे शान में एॾी बेअदबी थो करे। उमर साईं चयो त या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त मां हिन जो तलवार सां कंधु कपे छॾियां। हुज़ूर फरमायो, उमर न, हुन खे बि चओ त नरमी करे, पर मां मुहम्मद खे बि तव्हां सहाबी चयो त तव्हां बि या रसूल अल्लाह हिन जो कर्ज़ु अदा कयो। माना एॾी नरम मिज़ाजी त उन शख़्स चयो त मां अॼु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिज़ाज खे ॾिसणु आयो हुउसि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिज़ाज में केॾी नरमी आहे। छो त मां तौरात इंजील में आख़िर ज़माना पैगंबर जूं जेके अलामतूं पढ़ियूं हुयूं त उन मां इहा बि हुई त आख़िरी पैगंबर जेको हूंदो उन्हनि जे मिज़ाज में नरमी हूंदी, बुख़ुल न हूंदो, गुस्सो न हूंदो। हा, गुस्सो कॾहिं कॾहिं गुस्सो कंहिं हक़ जी ॻाल्हि ते जेकॾहिं कजे त उनखे उहो करण बि दुरुस्त आहे, हक़ जी ॻाल्हि ते, पर उन जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। जीअं हदीस शरीफ़ आहे नसाई शरीफ़ त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद खां गुज़रिया त मस्जिद जे दीवार ते किताबुल मसाजिद में हदीस आहे त बलगम ॾिठऊं, थुक लॻी पई दीवार ते, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते नाराज़ पोइ ॾेखारियो। हुज़ूर जो चहिरो मुबारक ॻाढ़ो थी वियो त माण्हू ईंदे वेंदे मस्जिद जे अदब जो ख़्यालु कोन था कनि। त हिकिड़ी अंसारी औरत आहे, उन जल्दी उनखे खुरचे उन दीवार तां वरी उनखे ख़ुशबू लॻाई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पसंदि फरमायो त हई ॾिसो हीउ अमल भलो आहे। ऐं कॾहिं हक़ जी ॻाल्हि ते कंहिंजी का ग़लती हुजे त उनखे उनजे मथां जेकॾहिं कावड़ जो इज़हार कजे त उहा हिकिड़ी लिमिट हूंदी आहे, उहा तव्हां कावड़ करे था सघो। ऐं ॾिसो न, जेतिरी इजाज़त कावड़ जी हक़ जी ॻाल्हि ते इस्लाम ॾिनी आहे, हिन दौर में मेडिकल साइंस बि चवे थी जेकॾहिं कंहिं हक़ जी ॻाल्हि ते तव्हांखे हिकिड़े लिमिट में कावड़ अचे थी त इहा तव्हांजे BP जे लाइ बहितरीनु आहे। हा जी हा, तव्हांजे में त सिहत जे लाइ बहितरु आहे, पर हद खां वधीक मिज़ाज में सख़्ती हर वक़्तु न हुजे। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जेको उहो शख़्स आयो ऐं उन चयो त मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मां हिन अख़लाक़ खे ॾिसणु आयो हुउसि जेको तौरात इंजील मां त आख़िरी नबीअ जो जेको मिज़ाज हूंदो नरम हूंदो, मां इहा अॼु हुज़ूर में अलामत ॾिठी आहे। ऐं मुंहिंजो इरादो या रसूल अल्लाह बेअदबी जो न हो, बल्कि मूंखे इहो आज़माइणो हुयो ऐं मूंखे हाणे यकीन थी वियो आहे त तव्हां ई आख़िर ज़मान नबी आहियो। उते जो उते हुन कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर जे अख़लाक़ खे ॾिसी अची गैर मुस्लिम मुस्लमान थी वेंदा, हुज़ूर जे नरमी खे मिज़ाज खे। ॿी हिकिड़ी हदीस आहे। जी मुफ्ती साहब ज़रूरु बयानु फरमाइजो, पर पहिरीं इजाज़त ॾियो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं। साईं जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुची रही आहे। तव्हीं स्क्रीन ते हिन वक़्तु असांखे लाइव ॾिसो पिया ऐं ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। मुफ्ती साहब सां ज़िक्र हले पियो ऐं पाण ॾिसंदा आहियूं काफ़ी सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके नॉर्मल बिहेवियर जेकॾहिं उन्हनि जो ॾिसे त उन में बि उन्हनि जी तबियत में इलाही घणी सख़्ती हूंदी आहे। सो इस्लाम छा बयानु फरमाए थो उन हवाले सां मुफ्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में बयानु फरमायो आहे। जी मुफ्ती साहब, तव्हां ॿी हदीस बयानु फरमायो पिया। जी हा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अख़लाक़ जे मुतालिक़ जेका बुख़ारी शरीफ़ में बि हदीस आहे, नसाई शरीफ़ में उहा मुख़्तसर आहे, बुख़ारी शरीफ़ में तफ़सील सां उहा हदीस आहे त हिकिड़ो शख़्स हुयो जेको मुस्लमाननि सां हुनजो रवैयो दुरुस्त न रहंदो, मुस्लमाननि खे अज़ियतूं ॾियणु, तकलीफ़ूं ॾियणु,
ऐं हिकिड़ो दफ़ो साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमून उन्हनि खे पकिड़े वठी आया। अची उन्हनि जेका पकिड़े जॾहिं आंदऊं त उनखे मस्जिद नबवी जे थंबे सां ॿधऊं। हा, मस्जिद नबवी जे थंबे सां। पोइ इन ई हदीस मां हिकिड़ो मसइलो बि अख़ज़ कंदा आहिनि उलमा किराम त जेकॾहिं मस्जिद जो जेकॾहिं तामीराती कमु आहे त छा ग़ैर मुस्लिम करे सघे थो मस्जिद जे माना तामीराती कमु, त उनजे लाइ इन हदीस मां दलील वठी चवंदा आहिनि त जेकॾहिं मुस्लमान को कारीगर मौजूदु आहे त बहितर आहे परे उनखे मौक़ो ॾियो, जे न आहे त ॿी सूरत में हू वधीक बहितर कमु थो करे ग़ैर मुस्लिम तामीराती कमु जेकॾहिं उहो कारीगर आहे त उनखां तव्हां मस्जिद में कराए था सघो मस्जिद जे कमु। त उनखे हुज़ूर अलैहिस्सलाम जे साहिबनि अची मस्जिद नबवी जे उन सितून सां ॿधो थंबे सां। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तशरीफ़ वठी आया त अॼु हिन जो इहो ख़्यालु हुयो त जेके मां मुस्लमाननि खे अज़ियतूं ॾिनियूं आहिनि तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि अॼु मुंहिंजी जान कोन बचंदी, छो त अॼु मां हिननि जे पकड़ में आहियां, मूंखे हिननि गिरफ़्तार करे ॿधी छॾियो आहे। त हुज़ूर अलैहिस्सलाम ॾे हीअं निमाणे नज़रनि सां निहारणु लॻो त शायदि मन का माफ़ी मिली वञे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, उन रहमत वारे पैगंबर उन ॾे निहारे पाण फरमायूं साहबनि खे साहबियो मां बि हिनखे माफ़ थो कयां, तव्हां बि हिनखे माफ़ करे छॾियो। हुज़ूर अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो, हुज़ूर जे हुकुम ते लब्बैक चई साहबनि हुनखे हुनखां आज़ादु कयो, थंबे सां ॿधल सितूं सां हुनखे खोलियूं। जीअं जो खोलियूं त हुज़ूर जे इन अख़लाक़ ऐं नरमी खे ॾिसी करे साम्हूं बाग़ हुयो, उन बाग़ में वियो, उते गुस्ल कयईं, गुस्ल करे ऐं वरी हुज़ूर जे दरबार में अची कदमनि ते हथु रखी उन बि हुज़ूर जे इन नरम मिज़ाजी खे अख़लाक़ खे ॾिसी कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। त किरदार अहिड़ो हुजे, तव्हां हर वक़्तु गुस्सो ॾेखारींदो माण्हू त माण्हू तव्हां खां बेज़ारी ॾेखारींदा, तव्हांजे मिज़ाज में नरमी हुजे, ख़ुशि तबई हुजे। हुज़ूर अलैहिस्सलाम घर में जॾहिं तशरीफ़ वठी वेंदा त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां ॿियनि घर वारनि सां जेका बेतकल्लुफ़ तरीक़े सां पेश अचणु ऐं ख़ुशि मिज़ाजी सां पेश अचणु, त ईअं न हुजे त माण्हू खे को ॿाहिरि पोस्ट आहे उहिदो आहे त घर वञे त मुंहुं सुॼाए वञे, उते बि जेको आहे DC थी वेठो वञे, न त उते वरी मिज़ाज में नरमी ॾेखारणी आहे। ईअं कई अहिड़ा मिसाल आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलाम आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फरमाए अच त आयशा भॼूं था या ड्रोड़ था कयूं, केरु थो कटे, त मां आयशा निकिरी वई अॻिते। वरी कुझु अरसे खां पोइ वरी हुज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ जेको आहे वरी कुझु अरसे खां पोइ वरी हुज़ूरनि फरमायो अचु ड्रोड़ कयूं, त हुज़ूर अॻिते निकिरिया। हुज़ूर फरमाया आयशा पहिरीं तूं अॻिते निकिरी, अॼु मां तोखां अॻिते निकिरी आहियो। अहिड़े तरह सां कई मिसाल हूंदा हुज़ूर अलैहिस्सलाम जा, माना ख़ुशि तबई जे लाइ पंहिंजे घर में मिज़ाज में नरमी ॾेखारणु, तव्हां त उन नरमी मां घर वारनि खे बि फ़ाइदो थिए ऐं ॿिया बि इहो मिज़ाज ॾिसी ऐं इस्लाम ॾे माइल थियनि ऐं थींदा रहिया। जी हा, जी हा, सुभान अल्लाह जी। अच्छा मुफ़्ती साहब, हिकिड़ो सवाल डायरेक्टर साहब बि चाहिनि पिया त तव्हां सां डिस्कस कयो वञे त काफ़ी माण्हू हूंदा आहिनि, मतिलबु उहे पंहिंजे कम खे प्रॉपर न आहिनि कंदा, जिते ईमानदारी बि अचे थी, जिथे उन माण्हू खे तोरे तके उनखे जज बि कयो वेंदो आहे इदारनि में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं रेगुलरिटी कोन हूंदी आहे, पंक्चुअलिटी कोन हूंदी आहे, उन हवाले सां बि महिरबानी करे बयानु फरमायो। सो घणा चवंदा आहिनि त असां पंहिंजो कमु कयूं था पर पोइ हुन असांखे ख़ुशीअ सां पैसा ॾिना, जंहिंखे असां वटि त मुआशरे में रिश्वत जो नालो ई ख़तमु थी आहे। ख़र्चो पाणी, आफ़ीस ख़र्चो, इन जो नालो इहो रखियो वियो आहे। उहो छो था एक्स्ट्रा मनी जेका अचे थी, जी हा, जी हा, माण्हू इहा छो था ॾियनि? चईसीं असां सवाल पुछंदा आहिनि, साईं असां कमु कयूं था पर उहो पाण ॾेई था वञनि ख़ुशीअ सां। मूं चयो ख़ुशीअ सां तव्हां हुननि खे जेकॾहिं टाइम सां मुक़ररु वक़्त ते तव्हां हुननि जो कमु कंदो त उहो छो ॾींदा तव्हांखे? हुननि खे ख़बर आहे तव्हां सरकारी एम्प्लॉई आहियो, तव्हां जूं सैलरियूं आहिनि, तव्हां जूं सैलरियूं हुननि खां वधीक आहिनि, जेको अचो वीचारो पंहिंजो कमु कराइण थो अचे। हा, जेकॾहिं का शइ टेबल ते आई आहे, लेटर आयो आहे, तव्हां वेठा आहियो, तव्हांजी ज़िमेदारी आहे उनखे क्लियर करणु, अॻिते मोकिलणु, तव्हां रखी वठो सुभाणे अचिजांइ, इहो जुमिलो इस्तेमालु थींदो त ऑफिस में सुभाणे अचां। उहो चवंदो भला अॼु वरी सुभाणे ख़र्चु कयां, किरायो कयां, तंहिंखां हिनखे भला 1000 रुपयो ॾेई वञे। त इहा रिश्वत आहे। हिनखे इहो न चइजो त असां घुरियोसीं न असांखे पाण मिले, तव्हां हुनखे मजबूर कयो आहे, उहो वीचारो मजबूर थी ॾेयूं थो वञे। हा, जेकॾहिं तव्हां हुनजी मजबूरी मां फ़ाइदो था वठो, अहिड़ी जेका आहे सुस्ती ग़फ़लत खां इस्लाम सख़्ती सां मना कयो आहे। जेका तव्हांजी ज़िमेदारी आहे उहा मुकमल तरह सां तव्हां हुन पंहिंजी ज़िमेदारी खे निभाए। इन खां अलावा तव्हां मिसाल ॾिसो, घरनि जूं तामीरात थींदियूं आहिनि,
त उन्हनि बि ईअं थींदो अथव। जी हाँ। अच्छा मुफ्ती साहब मूंखे इजाज़त ॾियो, पहिरीं लाइव कॉलर हुननि जो सवाल को हुजे त हुनखे शामिलु कयूं प्रोग्राम में। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिलु थिया आहियो? मोहम्मद इकबाल बंबरो छोड़ उमरकोट खां। मोहम्मद इकबाल भमरो जा तव्हांखे भली कार चऊं था असमत रमज़ान में। छा चवणु चाहींदो, को सवाल आहे? पहिरीं त असांजा मौजूद महिमान ख़ासि करे मुफ्ती रजब अली सिकंदरी साहब ॿिया मौजूदनि खे अस्सलाम वालेकुम चवंदासीं। वालेकुम अस्सलाम व जी जी, रहमतुल्लाह। तव्हांजो सवाल आहे त उन खां अलावा असांजा ॿ नंढड़ा सुवाल आहिनि। जी मुफ्ती साहब खां पहिरियों सुवाल इहो आहे त फित्रे जो को मख़सूस टाइम कहिड़ो हूंदो आहे? असां हिकिड़ो त हूंदो आहे रमज़ान जा रोज़ा जी ख़तम थींदा आहिनि, ईद खां वञण खां अॻु में माण्हू अदा कंदा आहिनि, जी ऐं हिकु त टाइम माण्हू अॻु में अदा करे सघे थो। ठीकु आहे। उन खां अलावा ॿियो सवाल आहे? ॿियो सुवाल इहो आहे त हीअ पंहिंजो कुझु वज़ीफ़ा हलनि पिया, मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते, त बाबा हीअ ईंदा क़ुर शरीफ़ त सॼो भरियो पियो आहे, सॼो अलाह ताला जी तरफ़ां हर शइ अलाह ताला जे हथ में, बाक़ी पोइ वज़ीफ़ो वग़ैरह जे हिसाब सां रमज़ान शरीफ़ में पोइ ॿुधाईंदा उनजो असांखे रहनुमाई कनि सुठा। ठीकु आहे भमरो साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां ट्रांसमिशन में शरीक थियो। जी मुफ्ती साहब, पहिरियों हिननि टाइम जे हवाले सां फित्रे जे हवाले सां पुछो अथनि त टाइम एग्ज़ैक्ट छा आहे फित्र ॾियण जो? फित्रे जो टाइम जेको आहे ईद नमाज़ खां पहिरीं अदा करणु खपे। ईद नमाज़ खां अदा पहिरीं। हाणे जीअं ईद जे ॾींहुं सुबुह सादिक थिए थी, सुबुह सादिक थियणु शर्त हुनजे मथां लाज़िम आहे अदा करणु। माना जीअं ॾिसो न हाणे हींअर रमज़ान शरीफ़ में जेकॾहिं को पहिरीं अदा करणु चाहे थो त उहो अदा करे थो सघे, ऐं इहो अफ़ज़ल आहे, छो त पहिरीं जेकॾहिं अदा कयो वेंदो त उन सां छा आहे त आसानी थी पवंदी, को ग़रीब पंहिंजी ज़रूरत पूरी करे वठंदो। त अफ़ज़ल तरीन बहितरीन तरीक़ो इहो आहे त रमज़ान शरीफ़ में अदा करे छॾिजे। पर कॾहिं ख़ुदा न ख़ासि कंहिं न अदा कयो ऐं ईद अची वई त उनजे ज़िमे मां ख़तमु न थींदो, बल्कि पोइ बि उहो उनजे ज़िमे लाज़िम आहे, उहो हर हाल में उनखे अदा कंदो, अदा करिणो आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा मुफ्ती साहब, ॿियो हिननि जो सवाल हुयो, इन में मां बि थोरो ऐड कंदी हलां त पाण सभु सोशल मीडिया यूज़ कंदड़ हूंदा आहियूं न, त असांखे ख़बर पवंदी आहे त हेतिरियूं रकातूं तव्हां पढ़ी वठो नफ़िल, ऐं उन खां पोइ ही इस्म मुबारक आहिनि, हिन जो तव्हां ज़िक्र कयो त तव्हांजा गुनाह मुआफ़ थी वेंदा, ऐं अहिड़ी का शइ जी असांखे इस्लाम में कोन नज़र ईंदी आहे। सो चाहींदसि त इन हवाले सां तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। ॾिसो त क़ुर करीम जूं जेके आयतूं आहिनि, पूरो क़ुर करीम जेको आहे असांजे लाइ रहनुमाई आहे। बेशक जेकॾहिं तव्हांखे कंहिं मख़सूस पंहिंजे मक़सद जे लाइ तव्हांखे को अमल करिणो आहे त सभ खां बहितरीन अमल आयत करीमा, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, इहो तव्हां अमल कयो 313 दफ़ा तव्हां डेली कंहिं नमाज़ खां पोइ पढ़ो। जेकॾहिं एतिरो नथा पढ़ी सघो त कंहिं बि नमाज़ खां पोइ हिकिड़ी तस्बीह पढ़ो, यानी 101 दफ़ा पढ़ो, ऐं तव्हां पंहिंजे मक़सद जे लाइ दुआ घुरो। अलाह ताला तव्हांजी उन मक़सद में तव्हांखे कामयाबी अता फ़रमाईंदो। ईअं जेकॾहिं का न्याणी आहे रिश्ते जे लाइ, सुठे रिश्ते जे इंतज़ार में उहा सूरत रहमान जी तिलावत करे, उन जी तिलावत करे, ऐं पोइ पाणी ते दम करे उहो पाणी पंहिंजे चेहरे खे हणे, ऐं उहो पाणी पीए बि दुआ घुरे, इनशा अल्लाह ताला उनखे अल्लाह ताला बहितरीन घर नसीब कंदो। माशाअल्लाह जी, इन माना हर तरह सां क़ुर करीम असांजी रहनुमाई जे लाइ मौजूदु आहे। ऐं ॿिया जेके अल्लाह ताला जा इस्म आहिनि, 99 नाला, उन्हनि कंहिं बि नाले मां कंहिं बि इस्म जो जेकॾहिं विर्दु करे थो, वज़ीफ़ो करे थो, उनजी इजाज़त आहे। ठीकु आहे। बाक़ी इहा हिकिड़ी आसानी जे लाइ जीअं कुझु ॿुधाईंदा आहिनि त हेतिरा नफ़िल पढ़ी छॾियो, हेतिरा दफ़ा पढ़ो, इहो तइदाद इन जे लाइ मुक़ररु कबो आहे त जीअं त ज़हन ठहियलु हुजे त मां हेतिरा दफ़ा पढ़ी पोइ उतां दुआ घुरां। बाक़ी जेकॾहिं इनखे ठीकु आहे। मुफ्ती साहब लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। मोहम्मद साहब जो ब्रो साईं लाड करण जी अदा भली कार चऊं था, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जा अहसान मां तव्हांजो प्रोग्राम पाबंदी सां ॾिसंदो आहियां। साईं जन खे सलाम चइजो। हाणे बि साईं जन जो पंहिंजो इहो ॿुधाईं त न्याणी माना सोन जेको न कढी सघे थी, ज़कात या मर्द कढी सघे थो। जी हा। हाणे मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मां ॾाढो प्रोग्राम वणंदो आहे मूंखे, मां ॾाढो साईं खे सलाम, सॼे टीम खे सलाम। महिरबानी तव्हांजी, तव्हां ट्रांसमिशन में शामिलु थियो। सो चाहींदा आहियूं त असां बि उहे ई सुवाल रखूं त असांजा तमामु जेके व्यूअर्स आहिनि, नंढा वॾा ॾिसो सुवाल ज़हन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जनम वठंदा आहिनि, रमज़ान जो महीनो आहे त उन हवाले सां असांजो ज़िक्र हली रहियो हूंदो आहे हिन ट्रांसमिशन में। अॻियां वधूं था, असां वटि मोहम्मद उमर ख़लील साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो।
जंहिंजा वलैल वारा वार सुहिणा सुहिणा गुंडड़ीदार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां जंहिंजा वलैल वारा वार सुहिणा सुहिणा गुंडड़ीदार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां यूसुफ भी सोनो लेकिन सरकार भी शे वदोहा चयो वियो चेहरे महबूब जे ले यूसुफ भी सोनो लेकिन सरकार भी शे वदोहा चयो वियो चेहरे महबूब जे ले अहिड़ा चेहरे जा चमकार खादी चोॾींहं जे चंडहार अहिड़ा चेहरे जा चमकार खादी चोॾींहं जे चंडहार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां ओ रब पाक चूंडे वसफो रखियो मुस्तफ़ा जो माज़ागल बसर जो सुहिणियो अखियों मुस्तफ़ा जो ओ रब पाक चूंडे वसफो रखियो मुस्तफ़ा जो माज़ागल बसर जो सुहिणियो अखियों मुस्तफ़ा जो ओ जंहिं दम नेण खणन दिलदार बुल ॾियन बेस्तर तां बीमार जंहिं दम नेण खणन दिलदार बुल ॾियन बेस्तर तां बीमार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां ओ जंहिं जे हथ ले मौला चयो आयदुल्ला उहो ई त आहे मुंहिंजो अरबी सले अला जंहिं जे हथ ले मौला चयो आयदुल्ला उहो ई त आहे मुंहिंजो अरबी सले अला वाह वाह नूरानी रुखसार छा हिन मोती ऐं जवार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां जंहिंखे नवाज़ियो मौला लक़ब घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदब घणनि सां जंहिंखे नवाज़ियो मौला लक़ब घणनि सां अज़मी इस्म वठंदो कर अदब घणनि सां आहीं जीअरो जा बिजमार गंढ तूं ताज धणीअ सां तार आहीं जीअरो जा बिजमार गंढ तूं ताज धणीअ सां तार सुबहान अल्लाह सोहणे जी मां छावा खाण लिखां सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह असां अॻियां वधूं था अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां कारे न वञिजो असां सां गॾु रहजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में नंढिड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ वापसि हाज़िर थी चुका आहियूं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो अॻियां वधूं था मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मुफ़्ती साहब वुज़ू जो तरीक़ो असांखे ख़बर आहे ऐं हर को जेको आहे न आराम सां जेको आहे उनखे अंडरस्टैंड करे थो ऐं हर को इबादत खां पहिरीं वुज़ू करे थो कुझु बीमारियूं का वजह जंहिंजे करे माण्हू बार बार वुज़ू जे करे नथो करे सघे तयम्मुम जो छा तरीक़ेकार हूंदो आहे तयम्मुम जो जेको हुकुम आहे उहो उन सूरत में आहे त जेकॾहिं हीउ वुज़ू कंदो त हिन वुज़ू करण सां पाणी इस्तेमालु करण सां हिन जी बीमारी वधण जो ख़दशो आहे या वरी जेको आहे हिन जे
मिसाल ख़ासि तौरु इंतिहाई जंहिं इलाइक़नि में सर्दियूं हूंदियूं आहिनि हिन जे उन उज़व ज़ाया थियण जो अंदेशो आहे जेकॾहिं वज़ू कंदो पाणी इस्तेमालु कंदो त उन सूरत में उहो तयम्मुम कंदो। ऐं इन खां अलावा ॿियो जॾहिं पाणी न मिले पाणी न मिलण यानी 1 मील ताईं जेको 1 किलोमीटर खां बि वधीक फ़ासिलो थो थिए इन ताईं जेको आहे जेकॾहिं हुनखे आस पास में पाणी मौजूदु न आहे त पोइ उहो ईअं कंदो त नमाज़ जो जेको वक़्तु आहे जीअं मिसाल हींअर ज़ोहर जो वक़्तु शुरू थियो ऐं इहो वञी तक़रीबन इहो टाइम वञी 4 लॻी जीअं 40 या 42 जे लॻभॻि थिए त हाणे जेकॾहिं हुनखे इहो अंदाज़ो आहे त मां इंतज़ारु कयां नमाज़ माना पोइ पढ़ां जीअं 4:30 बजे ताईं बि टाइम मिसाल हुनजो हूंदो ऐं मूंखे पाणी मिली वेंदो त पोइ हुनखे ताख़ीर देरि करे नमाज़ पढ़णु मुस्तहब आहे। तव्हां त पाणी मिली वञेसि त पाणी मिलण खां पोइ जेको आहे उहो हुनखे जेका पाणी सां वज़ू करे जेकॾहिं पाणी नथो मिले त पोइ तयम्मुम करे नमाज़ अदा करे सघे। तयम्मुम जो तरीक़ो तव्हां बयानु करे सघो था? जी हा, तयम्मुम जो तरीक़ेकार ईअं आहे त तव्हां किथे बि भले ईअं दीवार ते जीअं मिटी दज़ हूंदी आहे कंहिं जंहिं जॻह ते उहे हथ लॻाया वेंदा दीवार ते या मटी ते हथ लॻाए पोइ उन्हनि खे हीअं छंडियो वेंदो हीअं छंडे पोइ हीअं चेहरे खे फेराया वेंदा पूरे चेहरे खे जीअं पाणी महिल असां हथु फेराईंदा आहियूं ईअं फेराइबो वरी ॿियो दफ़ो मटी ते हथु रखी वरी हुनखे हथनि खे छंडी वरी हिन सॼे हथ खां वठी ठूठ ताईं पूरे खे पूरी हिन बांह हिन ठूठ ताईं उनखे वरी जेका खॿी बांह खे हथ खां वठी हिन खॿी हिन ठूठ ताईं उनखे हथ फेराईंदो जीअं वज़ू में पाणी हणंदा आहियूं नी हथु फेराईंदो ईअं इहो ई आहे तयम्मुम। ठीकु आहे। अच्छा मुफ़्ती साहिबु सूरह यासीन ख़ासि तौर ते चयो वेंदो आहे त जुमे जी जॾहिं असां नमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां फजर जी नमाज़ अदा कयूं था त तलक़ीन कई वेंदी आहे त सूरह यासीन जो विर्द कयो वञे सूरह यासीन पढ़ी वञे। मां चाहींदसि त सूरह यासीन जो जेको मफ़हूम आहे तव्हां असांखे हुनजो तत बयानु कयो। जी सूरह यासीन जेके क़ुरान करीम जी दिलि चयो वियो आहे ऐं उन जा काफ़ी असबाब आहिनि त उनखे क़ुरान करीम जी दिलि छो चयो आहे उन्हनि मां हिकिड़ो सबबु इहो बि आहे त हिन सूरह यासीन में आख़िरत जो ज़िक्र आहे ऐं आख़िरत जो जेको अक़ीदो आहे यानी दुनिया में विसाल खां पोइ मरण खां पोइ वरी उथणु आख़िरत में इहो जेको अक़ीदो आहे इहो इस्लाम जो हिकिड़ो बुनियादी अक़ीदो आहे। उन बुनियादी अक़ीदे जो ज़िक्र बि यासीन शरीफ़ में आहे इन जे करे बि सूरह यासीन खे क़ुरान करीम जी दिलि चयो वेंदो आहे ऐं सूरह यासीन खे जेको आहे पढ़ण जे लाइ फजर नमाज़ खां पोइ इहो रिवायात जा लफ़्ज़ आहिनि ऐं इहो मफ़हूम आहे त को जेको शख़्स सूरह यासीन जी रोज़ाना फजर खां पोइ तिलावत कंदो त उहो पूरो ॾींहुं अल्लाह ताला उनखे गमनि ऐं परेशानियुनि खां महफ़ूज़ रखंदो जी पोइ सभु मां ऐं उनजे लाइ अल्लाह ताला उन ॾींहं जे में सभु आसानियूं फरमाईंदो जंहिं तरफ़ बि रुख कंदो जंहिं कम में बि ॾांहुं वेंदो त उहो कमु बि उनजे लाइ अल्लाह ताला आसान फरमाए छॾींदो। इहा सूरह यासीन जी बरकत जी माशाअल्लाह। अच्छा मुफ़्ती साहिबु उन खां अलावा मां चाहींदसि त इन ते बि तव्हां थोरी रोशनी विझो। सभ खां बहितरीनु इबादत चयो वेंदो आहे त दुरूद पाक जो विर्द करणु सभ खां बहितरीनु अफ़ज़ल इबादत आहे। दुरूद शरीफ़ जी केतिरी रहमत आहे। जी हा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मन सल्ला अलैहि वाहिदन जंहिं मूं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ियो त अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे ऐं उनजा 10 गुनाह माफ़ फरमाईंदो आहे उनजा 10 दर्जा बुलंद फरमाईंदो आहे। ॿी हदीस शरीफ़ आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको शख़्स मूं ते दुरूद थो पढ़े त अल्लाह ताला उन ते नज़र रहमत सां निहारींदो आहे ऐं जंहिं ते अल्लाह से नज़र रहमत फरमाईंदो आहे त हुज़ूर था फरमाइनि अल्लाह से उनखे अज़ाब न ॾींदो आहे। ऐं हुज़ूर वरी हिकिड़ी ॿी हदीस आहे जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको मां मुहम्मद ते दुरूद थो पढ़े त मां मुहम्मद क़यामत जे ॾाढ़े उनजो शाफ़ी हूंदुसि उनजी शफ़ाअत कंदुसि। इहे दुरूद जूं बरकतूं आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको दुरूद पढ़ियो थो वञे ऐं उन दुरूद खे कंहिं बि सूरत में छॾियो न वञे। हिकिड़े साहबी सगोरे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पूरे वक़्त जो चोथों हिसो अवां ते दुरूद पढ़ंदो आहियां। हुज़ूर फरमायो बहितर आहे पर जेकर अञा बि वधाए त तुंहिंजे लाइ बहितर थींदो। त साहबी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पूरे वक़्त जो टियों हिसो तव्हां ते दुरूद पढ़ंदुसि बाक़ी ॿियूं इबादतूं कंदुसि। हुज़ूर फरमायो इहो बहितर आहे पर जेकर अञा बि इन खां वधाई त तुंहिंजे लाइ बहितर वधीक अफ़ज़ल आहे। हुन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हाणे मां अधु
वक़्त जे पूरे वक़्त जो अधु तव्हां ते दुरूद पियो पढ़ंदुसि, बाक़ी अधु जेको आहे ॿियूं इबादतूं कंदुसि। हुज़ूर फरमाइसि बहितर जेकर अञा बि वधाई त तुंहिंजे लाइ बहितर आहे। त हुन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज़ी इबादतूं करण खां पोइ जेको वक़्तु मिलंदो तव्हां ते दुरूद शरीफ़ मां पढ़ंदो रहंदुसि ऐं तव्हांजे मथां मां दुरूद। हुज़ूर फरमाइसि त हाणे तुंहिंजे लाइ इहो दुरूद पढ़णु दुनिया ऐं आख़िर में तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। तुंहिंजा दुनिया ऐं आख़िर जा सभु मामिला अलाह ताला पाण ई हल फरमाईंदो। एॾी दुरूद शरीफ़ जी बरकत आहे। मुसीबत में परेशानी में जंहिं वक़्तु ऐं हदीस शरीफ़ आणी त जॾहिं दुआ घुरी वञे, हुज़ूर फरमाए जॾहिं दुआ घुरी वञे उनजे अव्वल आख़िर में दुरूद न पढ़ियो वञे त उहा ज़मीनी आसमान जे विच में उहा दुआ लटकियल रहंदी आहे। जॾहिं दिलबर मोहम्मद ते दुरूद पढ़ियो वेंदो आहे त अल्लाह ताला उन दुआ खे बि पोइ क़बूल फरमाईंदो आहे। अज़ीम मर्तबो आहे दुरूद शरीफ़ जो। जी मुफ्ती साहब जी ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। बाबा साईं जो कलाम आहे, तव्हांजो पंहिंजी शाइरी आहे। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बात मदीने की है, क्या बात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की। तो पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने के ॾिसण वारा मुझे तरफा मुबारक थई, नबीअ जो दर चुमण वारा मुझे तरफा मुबारक थई, मदीने खे ॾिसण वारा मुझे तरफा मुबारक थई। नसीबल में निरालो ही कई ज़ियारत करीमन जी, नसीबल में निरालो ही कई ज़ियारत करीमन जी, हबीबल खां पिनण वारा मुझे तरफा मुबारक थई, हबीबने खां पिनण वारा मुझे तरफा मुबारक थई, मदीने खे ॾिसण वारा मुझे तरफा मुबारक थई। कोका ॾेवियो कोका ॾेवियो आहिनि मेला नसीबल जा, कोका ॾेवियो कोका ॾेवियो आहिनि मेला
नसीबल जा पर तैबा ॾे वञण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई पर तैबा ॾे वञण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई मदीने खे ॾिसण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई मिले जन्नत थी मुए खां पोइ मगर जीअरल जन्नत उहा जन्नत घुमण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई उहा जन्नत घुमण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई मदीने खे ॾिसण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई रोअण वारनि खे सॾु थींदो आहे नाले मिठा उतड़े रोअण वारनि खे सॾु थींदो आहे नाले मिठा उतड़े जुदाईअ में लुछण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई मदीने खे ॾिसण वारा मुंहिंजे तरफ़ां मुबारक थई माशाल्लाह माशाल्लाह असां पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था पोइ ब्रेक की तरफ़ अॻियां वधां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी मैं आपको वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान में कहाँ से बात कर रहे हैं अपना नाम बताएं जी मोहम्मद जाहिद बात कर रहा हूँ मानसरा से जी क्या कहना चाहेंगे जी औलाद होने के लिए कोई वजीफा ठीक है बहुत शुक्रिया ब्रेक के बाद आपको जवाब देते हैं नाज़रीन पहिरीं असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था अज़मत रमज़ान में साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि ऐं हिन वक़्तु लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयां थी हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया जी जी छा चवणु चाहींदव को सवाल आहे त पुछो सिस्टर साईं खां पुछो था आउं बीमार जी जी दवा लॻे कान थी का माना क़ुरान शरीफ़ जी सूरत हुजे त ठीकु आहे तव्हांजी उमिरि केतिरी आहे मुंहिंजी उमिरि आहे 52 साल 52 साल उमिरि आहे अच्छा अलाह साईं रहम कंदो असां दुआ घुरायूं तव्हांजे लाइ तव्हांजी महिरबानी ट्रांसमिशन में शामिल थियो जी अलामा साहब मां चाहींदसि त मर्दान खां बि सवालु आयो उनखे बि तव्हां जवाबु ॾियो त हा मानसहरा खां जी सो बे औलादी जेको इंसान आहे उनजे लाइ को वज़ीफ़ो उनजे लाइ त जी उनके लिए ये है कि जिनको औलाद नहीं है तो वो कुरान करीम की आयत है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बे ला तज़र अलल अर्द फ़र्दन व अंत खैरुल वारिसीन ये किसी भी नमाज के बाद 101 मरतबा इसको पढ़ा जाए जी और हाँ क्लियर थी वञे जी हाँ गालिबन 17वें पारे के अंदर है वरना तो ये जांच करेंगे तो मिल जाएगी मेरा यहाँ इस वक्त जो है यकीनी तौर पर नहीं कह सकता
गालिबन है 17वें पारे में। ठीक है। ये आयत 101 मरतबा पढ़ें। रब्बे ला तज़र अलल अर्दे फरदम व अंत खैरुल वारिसीन। और दूसरा अमल ये है कि जब मियाँ बीवी अपने आपस में बैठते हैं, सोबत का वक्त होता है तन्हाई में, तो उससे पहले, मुलाकात से पहले ये पढ़ें या जामिउ या जामिउ या जामिउ। ये 11-12 मरतबा पढ़ के उसके बाद जो है शरई हक अदा करें मर्द और औरत। तो अल्लाह की ज़ात से उम्मीद है कि इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला उन्हें ज़रूर औलाद अता फरमाएगा। और उसके साथ साथ जो कुरान का भी हुक्म है, मेरे नबी का भी फरमान है कि जो है मुआयना इलाज करवाना जो इंसान के बस में है, हाँ, वो ना तरक करे। बिल्कुल ठीक, अच्छी तरह जो है वो इलाज करवाए। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला के किसी अच्छे डॉक्टर को चेकअप करे। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। अच्छा, ॿियो सवाल सांगड़ खां असांखे आयो त जेकॾहिं न्याणी आहे या पुट आहे ऐं ज़हनी हालत जेकॾहिं उन्हनि जी ठीकु न आहे त पोइ जाइदाद में कीअं उन्हनि जी विरासत? हा, जेकॾहिं ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे ॿारड़ो मोगो, जी, जेके चवंदा आहियूं, माना उनखे मोगे के सफ़ी भी चइबो आहे अरबी में। इहो अहिड़ो ॿारड़ो जेकॾहिं हुनजो अकुल मुकम्मल न आहे त उनजे लाइ इहो हुकुम आहे त जेकॾहिं उन मिसाल हुनजी जेका प्रॉपर्टी आहे, हुनजा जेका पैसा आहिनि, हुनजी जेका उनजे हिसे में आयल आहे, उनजो को ॿियो वॾो परवरिश कंदो, उनजे माल खे संभालींदो, ज़रूरत मुताबिक़ उन ते ख़र्च कंदो। सही। हाणे इंतज़ारु कंदो त हो हुनजो अकल सलामती ते पहुचे, तरबियत कंदो। हाणे जेकॾहिं पोइ हाणे अॻिते हली हुनजो इलाजु थियो ऐं उहो सही थी वियो त फौरी तौर उहो माल हुनजे हवाले कयो वेंदो। ठीकु आहे। अरिड़हनि ताईं ॾिसबो त 18 सालनि जी उमिरि ते हुनजो छा हींअर अकल सलामत थी वियो आहे, उन मां इहा शइ ख़तमु थी वियो आहे, मोगाप मां निकिरी आयो आहे, त पोइ हुनजे हवाले कजे। 18 में नथो थिए त पोइ बि न कबो हुनजे हवाले माल। ठीकु आहे। पोइ वरी अञा हुनजो इंतज़ारु कबो एसि ताईं जो 25 साल जो थी वञे। 25 साल, पोइ 25 साल खां पोइ हाणे उन सूरत में इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह था फरमाए त हाणे हुनजो माल आहे, जेकॾहिं हुनखे सही माना सही जॻह ते ख़र्च नथो करे। उनजो हिकिड़ो मिसाल बि ॾिनो आहे फ़ुक़ाहन त मिसाल हाणे पैसा आहिनि, हुनजे का अहिड़ी का शइ पैसो आहे उहो हुन समुंड में उछलाए छॾियो, हाणे इहो त हुन ज़ाया कयो आहे, पर इहो इन हा त जे कम अज़ कम हुनजी जॾहिं 25 साल उमिरि थिए उन खां पोइ मुकमल तरह उन खां पहिरीं जेकॾहिं अकुल सलामत थी वियुसि उन हवाले कयो वेंदो। जे न त आख़िरी जेका सफ़ी जे लाइ मोगे जे लाइ जेको हुकुम आहे शरीयत में 25 साल उमिरि। ठीकु आहे मुफ़्ती साहब, सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फरमायो आहे। असां अॻियां वधूं था, वक़्त जूं घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। मां चाहींदसि त जेके नात ख़्वान असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि खे असां भरपूर मौक़ो ॾियूं। नवाज़ अली साहब, तव्हां खां पहिरीं नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं आख़िर में उमर साहब तव्हां खां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। हिय जान हुजूर जिया, हियो सिर बि हुजूर जो आ। हिय जान हुजूर जिया, हियो सिर बि हुजूर जो आ। मां पाण मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजो घर बि हुजूर जो आ। हिय जान हुजूर जिया, हियो सिर बि हुजूर जो आ। हिय दिल बि हुजूर जिया, महफिल बि हुजूर जिया। हर दिल बि हुजूर जिया, महफिल बि हुजूर जिया। जलसो बि हुजूर जो आ, ऐं ज़िक्र बि हुजूर जो आ। हिय दिल बि हुजूर जिया, हियो सिर बि हुजूर जो आ। हर पीर हुजूर जो आ, दस्तगीर हुजूर जो आ। हर पीर हुजूर जो आ, दस्तगीर हुजूर जो आ।
मुंहिंजो रोज़ धणी रहबर ऐं कलंदर बि हुज़ूर जो आ हीअ जान हुज़ूर जी आ हियो सिर बि हुज़ूर जो आ मां पाण मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घर बि हुज़ूर जो आ हिय जान हुज़ूर जी आ हियो सिर बि हुज़ूर जो आ हे गायो गुण बि हुज़ूर जो आ नवाज़ण बि हुज़ूर जो आ गायो गुण बि हुज़ूर जो आ नवाज़ण बि हुज़ूर जो आ शाइर बि हुज़ूर जो आ सनागर बि हुज़ूर जो आ हिय जान हुज़ूर जी आ हियो सिर बि हुज़ूर जो आ मां पाण मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो घर बि हुज़ूर जो आ हिय जान हुज़ूर जी आ हियो सिर बि हुज़ूर जो आ जी सुभान अल्लाह माशाअल्लाह नवाज़ अली साहब सुठो आवाज़ हिन नातिया कलाम ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत नाज़रीन वक़्त जो घड़ियूं मूंखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि मां इलाही शुक्रगुज़ार आहियां मुफ़्ती साहब अव्हां जी ऐं तमामु नात ख़ान जेके असां वटि मौजूदु रहिया तव्हां सभिनीनि जे वक़्तु ॾियण जा शुक्रगुज़ार आहियूं तव्हां आयो तव्हांजी मौजूदगीअ में हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुती नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे मूंखे ॾींदव इजाज़त ऐं पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो हीउ उहो टाइम हूंदो आहे जंहिं वक़्तु असीं उन दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं इफ़्तार जो वक़्तु हूंदो आहे ऐं यकीनन दुआऊं ज़रूरु क़बूल थींदियूं आहिनि त पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम असां पहुचाईंदासीं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो मोहम्मद उमर ख़लील साहब जो जी बिस्मिल्लाह मुस्तफ़ा मुर्के मक्के में गुलटड़ कायनात में मुस्तफ़ा मुर्के मक्के में गुलटड़ कायनात में वाह जो हूंदो मज़ो उन ॾींहुं उन रात में मुस्तफ़ा मुर्के मक्के में गुलटड़ कायनात में ला इलाजन जो इलाज ला दवा ला चार ले जन जो इलाज ला दवा ला चार ले रब रखी आहे शिफा ओ सजण जी सलवात में मुस्तफ़ा मुर्के मक्के में गुलटड़ कायनात में नाज़मा अज बिना तू था पढ़ूं नीगमा नाज़मा अज बिना तू था पढ़ूं छाता हूँ दो मज़ो हसन जी उन नात में मुस्तफ़ा मुर्के मक्के में गुलटड़ कायनात में खैर खालिक खां घुरियो मूं
मुस्तफ़ा जी नात जो ख़ैर ख़ालिक खां घुरियो मूं मुस्तफ़ा जी नात जो पियो मिले हाणे मूंखे ख़ैर सो ख़ैरात में मुस्तफ़ा मुर्के मके में गुल टिड़न कायनात में आरब जो